नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर माथेले में ख़बर ॾींदा हलूं त एसएसपी घोटकी अज़हर ख़ान मुग़ल अॼु ऑफिस में आवाम जा मसला ॿुधा ऐं जल्द मसला हल करण लाइ डीएसपी ऐं एसएचओज़ खे सख़्त हुकुम जारी कया आहिनि। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त आवाम जा मसला ॿुधनि ऐं उन खे हल करण लाइ एसएसपी ऑफिस जा दरवाज़ा हर वक्त खुलियल आहिनि। एसएसपी घोटकी जो वधीक चवणु आहे त आवाम जा मसला हल करण मूंखे दिली सुकून मिलंदो आहे। आवाम जी ख़िदमत करण मां इबादत समझदो आहियां। एसएसपी घोटकी अज़हर ख़ान मुग़ल एसएसपी घोटकी अॼु सभिनी डीएसपी ऐं एसएचओ सां गॾिजाणी कई ऐं चयो त तमामु ऑफिसर ऐं ऑफिस स्टाफ ईमानदारी ऐं नेकी नियती ऐं महिनत सां कमु कनि। कंहिं जी भी को शिकायत मिली उन खिलाफ़ सख्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।